मलीर ज़िले जो ही घग्गर इलाइक़ो आहे जेको ठटे ऐं कराची जे बिल्कुलु सरहद ते क़ाइमु आहे। हिते नओं घग्गर ऐं पुराणो घग्गर मशहूरु आहे। हिन वक़्तु असीं जिते बीठा आहियूं हीअ मेन बाज़ार आहे। हिन जे पोयां गंदगी ऐं किचिरो आहे। हितां जे माण्हुनि जो हुजूम ॿुधाए थो त हिते पीअण जो पाणी कोन्हे, बुनियादी सहूलियतूं कोन्हे, हिते बिजली गैस ऐं किचिरो एतिरो घणो आहे जो माण्हू बीमार थी पिया आहिनि। इन सिलसिले में अॼु घग्गर ते असां ॻाल्हि ॿोल माण्हुनि सां कई आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उहे छा था चवनि। कौड़ा पानी पी पी ॿारनि खे घुमरा दस्त केतिरा ॿार ईअं हलिया विया घुमरनि दस्तनि में। का बि सहूलियत कान्हे। ॾिसो गांव साल आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, न पाणी आहे, पाणी न बिजली, कुझु बि कान्हे। घग्गर खे अगरि तारीफ़ कराइजे घग्गर यूसी त हिन कराची जी वॾी शाहूकार यूसी आहे। पर बदकिस्मती असांजी आहे त हिते जा जेके अथई शाहूकार हितां जा जेके असां वसीला आहिनि उहे असांजा कोन्हनि। तमामु घणा इशू आहिनि। हिते गंद किचिरो एॾो आहे जो सफ़ा गंदगी फैली पई आहे। बीमारियूं जेके आहिनि उहे ईअं सम्झो हिते ॿिज छटे वियूं आहिनि। तव्हां अस्पताल वञी ॾिठो त माण्हू सफ़ा अस्पतालूं भरियूं पियूं आहिनि माण्हुनि सां। नंढा मासूम ॿार गलियुनि में खेॾनि था, उते एॾो गंद किचिरो आहे। पाणी जी खोट आहे। वॾा वॾा इफ़्तिताह करे वञनि था। साम्हूं जेको इफ़्तिताह लॻो पियो आहे सलमान मुराद करे वियो आहे। हीअ पाणी जी लाइनूं आहिनि पर लाइनुनि में पाणी आहे कोन। माण्हू परे परे खां अचनि था, हीअ अची पाणी भरीनि था। नंढा मासूम ॿार गुगियूं खणी हला किथां किथां खां अचनि था जेको सफ़र करे पाणी भरण। कंहिं घरनि में वञी किथे मोटर लॻल आहे उतां पाणी पीअनि था। हिते नाले मात्र सभु शयूं थियनि थियूं। बाक़ी जेको सो कमु प्रैक्टिकल ते को बि कोन्हे को। हे माण्हू तमामु परेशान आहिनि। घग्गर जा मसइला इंतिहाई घणा आहिनि। 4 सालनि में असांजी लेन में पाणी कोन्हे को। सफ़ा असां इहो ई ट्राली आहे, ट्राली ते पिया था भरियूं हितां हुतां। असांजे पासे पाणी कोन्हे को लेन में। छा कयूं, मजबूर भरणो आहे न। लेन लॻी वई आहे पर पाणी न आहे। 6 साल मूंखे हिते वेठे पाणी कोन्हे। पाणी हिन जानदार ॻोठ में त मुंडो पाणी आहे न पाणी न पाणी को बंदोबस्तु आहे न छा आहे। सुबुह शाम जॾहिं असां पाणी भरणो पए थो न तड़ल आहे न पाणी पीअण लाइ। असां नंढा ॿार परेशान आहिनि पाणी पीअण जे लाइ। हाणे सुबुह जो असां मज़ूरी ते वञूं कमु कयूं या पाणी भरियूं। हाणे ॾाढो परेशान आहियूं पाणी करे। नंढा ॿार बि परेशान आहिनि पाणी करे। पाणी कंहिंसां मिले कान थो। ॾाढो ॿियनि मसइलनि सां गॾु हिकिड़ो वॾो मसइलो इहो बि आहे त जॾहिं सुबुह सां नौकिरी पेशा माण्हू या शागिर्द पंहिंजे स्कूलनि ॾांहुं कॉलेजिस ॾांहुं वञनि था या नौकिरी ॾांहुं वञनि था त घिटियुनि में गटरनि जो पाणी बीठलु आहे। गंद कचिरे जूं पेटियूं बि उते ठहियल आहिनि। लंघण जो को रस्तो ई कोन्हे। इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे घग्गर जे अंदरि। इन हवाले सां केतिरनि ई ॿारनि जूं जेके ड्रेसिस ख़राबु थियनि थियूं, उन्हनि जा शूज़ ख़राबु थियनि था ऐं वॾा मसइला बि थियनि था। गंदगीअ जे करे जेको आहे पॉल्यूशन वधे थो पियो माहौल में ऐं पॉल्यूशन जे करे ॿारनि जी तबियत बि ख़राबु थिए थी। उनजे इर्द गिर्द जेके घर आहिनि उन्हनि घरनि जे अंदरि जेको आहे ड्रेनेज सिस्टम चङी तरह न हुअण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी था वञनि पिया। ऐं हिते चमड़ीअ जी बीमारी बि इन करे ई थिए थी जो गंदगी तमामु घणी आहे। जेकॾहिं इन गंदगीअ जे ढेरनि खे हटायो वञे ऐं रोड रस्ता साफ़ कया वञनि त मां सम्झां थी त असांजे अचण वञण जो जेको वक़्तु आहे उहो बि बची पवंदो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बि बचाव थी सघे थो। सामी मेमण, KTN न्यूज़, मलीर।